अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु नई अपडेट ऐं नई वीडियोज़ ऐं नई तव्हांजे लाइ हिकु ख़बर आंदी आहे मूं शोबिज़ जे हवाले सां, सिंधी ड्रामनि जे हवाले सां, जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो। अॼु उहो हिन वीडियोज़ में जंहिंजो तव्हां इंतज़ारु कंदा हुआ शिदत सां ऐं मुंहिंजी वीडियो जो इंतज़ारु कंदा हो शिदत सां, ऐं तव्हां दोस्तनि खे इंशाल्लाह ख़ुशि कंदुसि हिन वीडियो में। जे तव्हांखे दुलाब ड्रामे जी वॾे में वॾो मतिलबु दुलाब ड्रामे जो इंतज़ारु आहे त पोइ इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु। हिन वीडियो खे ॾिसो, इंशाल्लाह तव्हां मुतमइन थी वेंदो। बाक़ी जेका ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि जे बारे में बि हिन हिकिड़ी वीडियो में तव्हांखे अॼु मां जवाबु ॾियण वारो आहियां। इंशाल्लाह तव्हांखे अॼु दोस्तो हर अपडेट ॾींदुसि ऐं तव्हां इंशाल्लाह पाण ई अपडेट थी वेंदव दोस्तो। ऐं तव्हांजे सुवालनि जा जवाब बि ॾींदुसि, तव्हांजे कमेंट कया उन्हनि जा बि जवाबु ॾींदुसि। जेका बि वग़ैरह दोस्तो ॿिया ड्रामा आहिनि हुननि जी बि अपडेट हिन हिकिड़े वीडियो में अॼु इंशाल्लाह दोस्तो तव्हांखे मुतमइन करण वारो आहियां इन वीडियोज़ में। हिन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसो ऐं इंशाल्लाह अॼु तव्हांजी हर सुवाल हर कमेंट जो जवाबु तव्हांखे मिलण वारो आहे। दोस्तो आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न आहियो करे वेठा सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो कल्ह मां तस्वीरुनि जे ज़रिए जेका मेकिंग वीडियो आया हुया, हवेली ड्रामे जा मेकिंग वीडियो आया, उहे मां तव्हां सां शेयर कया, जेका असां शूटिंग जे दौरान रिकॉर्ड करायासीं। ऐं जेको आहे ॿियो दुलाब जा काफ़ी पिक्चर ऐं उन जा मेकिंग वीडियो हुया, उहे मां ॿियनि चैनलनि ते इन चैनल ते तव्हां सां शेयर कयुमि, तव्हां ताईं पहुचायुमि त कंहिंजी शूटिंग हली रही आहे। कल्ह दोस्तो 3-4 ॼणनि खां वठी जेका शूटिंग हली रही दुलाब जी, उन में सभ खां वधीक जेका ओठे यानी उम्मीद अली कलवड़ जी ऐं जेका ॿिया अदाकारनि ऐं साईं अख्तर खोखर जेको वॾे जो किरदारु अदा करे रहियो, उन जी शूटिंग सभ खां वधीक थी आहे। ओठे जी सभ खां वधीक उम्मीद अली कलवड़ जी थी आहे एतिरे ॾींहंनि में। ऐं अब्बास यानी यासिन भोज़दार जी, अब्बास जेको हुयो ज़हर ज़िंदगी में गंजो, उन जी शूटिंग काफ़ी थी वई आहे। हथियार मथियार ॾाढो मार धाड़, पंहिंजा माण्हू मराए थो ट्राली में खणी थो वञे, उहा शूटिंग सीन रिकॉर्ड कया विया। ऐं जंहिंमें दोस्तो कुझु आज़म मैंगल जा बि सीन रिकॉर्ड कया विया। मुंहिंजे एतिरी तेज़ी सां दुलाब ड्रामे जी शूटिंग हली रही आहे जो छा ॿुधायां। मार धाड़ वॾी ॾेखारी विया दोस्तो। तकरार ऐं ज़हर ज़िंदगी खां बि वधीक हिन ड्रामे में पहिरीं स्पेल में मार धाड़ घणी आहे। हे पहिरियों ऐं ॿियो स्पेल शूट थी रहियो आहे, हिन में एॾी मार धाड़ हद खां वधीक ॾेखारियो वियो आहे। हाणे जॾहिं इहे ड्रामे जा एपिसोड ईंदा तव्हां ॾिसंदो त पाण तव्हांखे ख़बर पवंदी। यकीननि तव्हां पिक्चर ॾिठा जेका तव्हां सां शेयर कयासीं, तव्हां सम्झी विया हूंदो। कुझु अहिड़ा पिक्चर हुया मां तव्हां सां शेयर न कया, छाजे करे लाश पिया आहिनि, खून ख़राबु ॾेखारियो वञे थो। असांजे यूट्यूब चैनल ते उहा वीडियो चाढ़ींदासीं त उहो फ़ोटो चाढ़ींदासीं त असांजो यूट्यूब चैनल ई डिलीट थी वेंदो या उहा वीडियो डिलीट थी वेंदो, छो त इहो पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे। उहो फ़ोटो या असां ब्लर कंदा आहियूं, इहे धुंधला कंदा आहियूं, या उहे फ़ोटो न ॾींदा आहियूं। बाक़ी माना अहिड़ा फ़ोटो आहिनि जेका मां नथो ॾेखारे सघां यूट्यूब चैनल ते, लेकिन तव्हांखे ॿुधाए सघां थो त अहिड़ा सीन रिकॉर्ड कया आहिनि। काफ़ी मां वीडियो ऐं फ़ोटो तव्हां सां शेयर बि कल्ह कया हुया। दोस्तो मुंहिंजे ख़्याल में दुलाब जी जेका शूटिंग आहे फिल्म वांगुरु हली रही आहे। ऐं अॻे जेको ड्रामनि में जेको आहे न मार धाड़ न हूंदी, कहाणी हूंदी। जीअं हाणे पाकिस्तान ड्रामनि में कॾहिं तव्हां ॾिठो आहे मार धाड़ न हूंदी आहे। सिंधी पुराणा ड्रामा आहिनि उन्हनि में मार धाड़ हुई, पर उन खां पहिरियों जेका ईंदा एतिरी मार धाड़ न हूंदी। फिल्मनि में टेली फिल्मनि में मार धाड़ घणी हूंदी, लेकिन हाणे जेको उरूज अची वियो आहे, हाणे जेसीं ताईं मार धाड़ नथो ॾेखारियो वञे ड्रामे में, तेसीं ताईं ड्रामो कामयाबु ई नथो थिए। जंहिं ड्रामे में मार धाड़ न आहे त उहो ड्रामो कंहिं कम जो न आहे, उन ड्रामे खे पब्लिक ॾिसे ई कान थी ऐं उन जा व्यूज़ ई नथा अचनि यूट्यूब ते। ऐं यूट्यूब ते व्यूज़ न ईंदा त पैसा न ठहंदा, पैसा न ईंदा त शूटिंग कीअं थींदी ड्रामनि जी, अदाकारनि खे पेमेंट केरु ॾींदो। हर शइ त आहे हिकिड़े सेटअप सां न। इन जे करे हाणे फिल्मनि खे सिंधियुनि ने हिकु पासे करे छॾियो आहे। जेको सिंधी फिल्मां ईंदियूं उहे तमामु बंदि थी वियूं आहिनि, घटि थी वियूं आहिनि। छाजे करे फिल्म हूंदी आहे 2 कलाक 1 कलाक 3 कलाक जी, उहा ईद ते ॾींदा आहिनि, लेकिन घणियूं फिल्मां बंदि थी वियूं आहिनि। छाजे करे हुनमें कमाई न आहे। हाणे हिकिड़ी फिल्म में अदाकार वॾा अचनि था, उहो त पंहिंजा पैसा वठंदा। हाणे हिकिड़ी फिल्म में वधि में वधि 50,000 व्यूज़ ईंदो या लख व्यूज़ ईंदो, उन में केतिरी कमाई थिए थी? छा $100-150, $100-150 $30-40 हज़ार में छा फ़ाइदो पवंदो? हाणे उहो अदाकारनि खे ॾियनि, पाण खाइनि, कंहिंजो ख़र्चो खणनि। इन जे लाइ हाणे ड्रामनि सोप सीरियल ड्रामनि ते वॾो ज़ोर ॾिनो वेंदो आहे त जीअं इहा ड्रामा 400 क़िस्त 300 क़िस्त हुजे ऐं मार धाड़ उहा ई फिल्मनि वारी मार धाड़ ड्रामनि में आंदी वई आहे।
हाणे अॻे इहा न हुई, हाणे ड्रामनि में इहा शइ आंदी वई आहे। ड्रामनि में उहा ई मार धाड़ ॾेखारी वञे थी ऐं माण्हू ख़ुशि थियनि था ऐं ख़ुशी सां ॾिसनि था ऐं इहा मार धाड़ खे पसंदि बि करनि था माण्हू ऐं पोइ ड्रामो मज़ो बि ॾिए थो सोप सीरियल। अहिड़े हिसाब सां जेको आहे जेको पेमेंट बि उन्हनि खे व्यूज़ बि वधनि था, पेमेंट बि वधे थी ऐं आवाम बि ख़ुशि थिए थी। आहे त आवाम जो जेको जंहिं शइ में इंट्रस्ट हूंदो उन शइ खे लॉन्च कयो वेंदो, जंहिं शइ में आवाम खे इंट्रस्ट न हूंदो उहा शइ लॉन्च न थींदी। हाणे तव्हां ॾिसो न, पाकिस्तानी जेका ड्रामा फेमस थींदा आहिनि कहिड़ा थींदा आहिनि, जंहिंमें तलाक घणी हूंदी आहे, जंहिंमें मतिलबु इश्क घणो ॾेखारियो वेंदो आहे, उहो पाकिस्तानी ड्रामो मिलियन में वेंदो आहे। ईअं आहे या न आहे? ऐं जेका असांजी सिंधी ड्रामा आहिनि इन में तलाक सिस्टम न आहे, हिन में हथियार सिस्टम आहे, हथियार कल्चर आहे। अगरि हथियार कल्चर न ॾेखारियो वेंदो ड्रामो कामयाबु न थींदो। जे हथियार कल्चर ॾेखारियो वेंदो सिंधी ड्रामनि में उहो ड्रामो कामयाबु आहे। पाकिस्तानी ड्रामनि में तलाक घणी ॾेखारी वेंदी आहे उर्दू ड्रामनि में, ऐं उन में प्यारु घणो ॾेखारियो वेंदो आहे, उहो ड्रामो कामयाबु आहे। जंहिं पाकिस्तानी ड्रामनि में मतिलबु प्यारु घटि तलाक वग़ैरह न ॾेखारी वेंदी उहो ड्रामो न कामयाबु आहे। तव्हां नोट कयो हूंदो मुंहिंजी ॻाल्हि, मूं अॼु तव्हां मुतमिन थी रहिया हूंदो, जेका ॻाल्हि मां तव्हां सां शेयर करे रहियो आहियां इन में तव्हां मुतमिन हूंदो। तॾहिं इहा तव्हां जेकी मां ॻाल्हि रखां थो, सिंधी ड्रामनि में ही कल्चर अची चुको आहे, हाणे इहो बंदि थियण वारो न आहे। जेसीं ताईं इहे ड्रामा हलंदा रहंदा ता क़यामत ताईं इहो हथियार कल्चर हाणे हलंदो रहंदो, कॾहिं बि कंहिं ड्रामे में बंदि न थींदो। अगरि कंहिं ड्रामे में को कोशिशि करे बंदि करे बि अथो पोइ बि ड्रामो मज़ो न कंदो। उहो हवेली ड्रामे में इहा शइ शुरू में न ॾेखारियऊं, हाणे ॾेखारनि था टे स्पेल में, छाजे करे अवाम ड्रामो ज़बरदस्त आहे हवेली, लेकिन अवाम जो इंट्रस्ट घटि वञे पियो, उन खे पढ़ियल लिखियल तबिको घणो ॾिसे थो हवेली ड्रामे खे कहाणी जे हिसाब सां। जेको ॿारहाड़ी जो तबिको आहे उहो घटि ॾिसे पियो, इन जे करे हाणे सभिनी अवाम जो इंट्रस्ट आणण जे करे हवेली ड्रामे में बि मार धाड़ ॾेखारी वई आहे, ॾाढो वठि पाजा लॻी पई आहे। टे स्पेल चौथे स्पेल में इहा शूटिंग हली रही आहे। मेकिंग वीडियो मां कल्ह इन चैनल ते अपलोड कया हुया, तव्हां हीअं ॾिसी सघो था उहे वीडियोज़। ऐं उन में बि इन जे करे उहा बि माना हवाली माना ख़ाली मार धाड़ न आहे, हिकिड़ी कहाणी जे हिसाब सां मार धाड़ आहे। ज़ुल्म, कहर, मजबूरियूं ऐं नाइंसाफ़ी, अहिड़े हिसाब जी मार धाड़ आहे उहा। बाक़ी जेकी ख़ाली मार धाड़ हूंदी आहे उहा त मूंखे बि न वणंदी आहे, तव्हांखे बि न वणंदी हूंदी। कहाणी हुजे ड्रामे में पोइ मार धाड़ ॾेखारी वञे, पोइ मज़ो बि ईंदो आहे ॾिसण में, पोइ पब्लिक खे मज़ो ईंदो आहे, टाइम पास थींदो आहे। हाणे मुंहिंजो पंहिंजो डाउनलोडिंग जो कमु आहे, यूट्यूब चैनलनि जो कमु आहे, हिते एतिरा माण्हू ईंदा आहिनि रोज़ानो पुछण जे लाइ नओं ड्रामो नओं ड्रामो नओं ड्रामो नओं ड्रामो। हिकिड़ो इहा चंड ग्रहण ऐं हवेली मां उन्हनि खे भरे ॾींदो आहियां, बाक़ी ॿिया त मां चवंदो आहियां बाबा कोन्हनि फ़िलहालु अचनि जॾहिं। मुंहिंजो कमु जेको सभ खां वधीक आहे अदा करण सां रिलेटेड आहे, अदा करण सां राब्ते में हर टाइम रहंदो आहियां ऐं डायरेक्टरनि सां राब्ते में हर टाइम रहंदो आहियां। कोशिशि कंदो आहियां त राब्तो जेतिरो अंदरि ताईं हुजे मुंहिंजो ओतिरो भलो आहे। अलाह जो शुक्र आहे दोस्तो, अलाह साईं असांखे इज़त ॾिनी आहे। मां पाण खे ख़ुशनसीब सम्झां थो त मुंहिंजो वॾे वॾे अदा करण सां राब्तो सभ खां वधीक घणो थी वियो आहे, वॾे डायरेक्टरनि सां राब्तो थी वियो आहे। इहो मां पाण ख़ुशनसीब सम्झां थो। अॻे असां कॾहिं सोचियो बि न हुयोसीं सोशल मीडिया ईंदी त असां अहिड़े हिसाब सां कमु कंदासीं ऐं हिते कम खे पुॼाईंदासीं। ऐं जेका अदाकार ऐं जेका डायरेक्टर कंहिंखे हथ बि न ॾींदा हुया उहे साम्हूं अची वेंदा। बसि अलाह जो शुक्र आहे उहे असांखे इज़तूं ॾियनि था, असां बि उनखे इज़तूं ॾियूं था ऐं असां उहे उन जा थोराइता आहियूं, असांखे इज़त ॾियनि था, वधि में वधि चाहिनि था ऐं पंहिंजे दिलनि में यादि रखनि था ऐं हर टाइम असां सां राब्ते में आहिनि ऐं असांजो रिप्लाए ॾियनि था। अलाह उन अदाकारनि खे, डायरेक्टरनि खे, सभिनी खे कामयाबु करे, सदाईं कामयाबु हुजनि ऐं असांखे बि दिलि में यादि ज़रूरु रखंदा करनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो जेको हिते कमु आहे न, हिन हीउ जेको दुकानु आहे मुंहिंजो स्टूडियो आहे सम्झो, वॾे में वॾो कमु मुंहिंजो इहो आहे जेको मां पंहिंजे चैनलनि खे ऐं पंहिंजी जेका सब्सक्राइबर आहिनि उन्हनि जी हर अपडेट उन्हनि खे बर वक़्तु ॾियां। सॼो ॾींहुं इन महिनत में हूंदा आहियूं, इन रिसर्च में हूंदा आहियूं त हर अदाकार जी असां हिस्ट्री बि ॻोल्हींदा आहियूं, हर डायरेक्टर जी हिस्ट्री ॻोल्हींदा आहियूं, खोलींदा आहियूं किथे हिस्ट्री आहे, कंहिंजो छा आहे, हीअ अदाकार किथां कीअं ड्रामनि में आयो, फिल्मनि में कीअं आयो, हीअ कहिड़ी कास्ट आहे, हिन जो नालो पूरो छा आहे, सॼी हिकु हिकु शइ हिते असां पंहिंजी रखंदा आहियूं। तॾहिं असांजो हीउ चैनल हिते पुॻो आहे। कूड़ ते चैनल को न निकिरंदो आहे, 2 ॾींहं 4 ॾींहं महीनो कूड़ हणंदो, नेट बंदि थी ईंदो न। उन केरु पब्लिक सपोर्ट कंदी, तॾहिं सपोर्ट कंदी जॾहिं हक़ ऐं सच चवंदा आहिनि न, सच ते बीठो नच, साॻी ॻाल्हि आहे। ऐं बाक़ी दुलाम ड्रामे जी मां तव्हांखे काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं जागीर जे लाइ बि कुझु कमेंट आया आहिनि, मां अॼु कमेंट तव्हांजा शामिलु करे वठां बक़ाया तव्हां सां ॿी अपडेट दोस्तो।
दोस्तों AK व्लॉग्स ऐं अली मुराद दिलि मोकिलियनि वॾियूं महिरबानियूं। ॿियो कादिर ख़ान चए थो मूंखे दुलाब ड्रामे जो वॾो इंतज़ारु आहे। अदा इंतज़ारु मूंखे बि आहे, सभिनी सिंध वासियुनि खे आहे। बसि कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह इंतज़ारु ख़तमु थी वेंदो। ऐं मोहम्मद हाजी दिलि मोकिलियानि, परवेज़ जट बि दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं जानी। शमन अली जतोई दिलि मोकिलियानि ऐं मोहम्मद हाजी बिल्कुलु वॾियूं महिरबानियूं जानी। ख़ालिद सुहाणो साहब दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं। मुनीर अहमद बि दिलि मोकिलियानि मोहम्मद हाजी सां गॾु, वॾियूं महिरबानियूं अदा। मोहम्मद असमील कातिर लिखे थो अदा कुर्ब, वॾा कुर्ब जानी महिरबानियूं। साबिर गांडरो हाय जी अदा, हैलो हाय, दिलि बि मोकिलिया अथई। वफ़ा नदीम दिलि मोकिलियानि, ग़ुलाम रसूल दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं। ऐं राजा अली अबड़ो लिखे थो अज़ीज़ कंबराणी ड्रामनि में छो नथो अचे। अदा इहो मां बि काफ़ी ॾींहं सोचे रहियो आहियां त छो नथो अचे। मां इन जे लाइ कोशिशि कंदुमि इन जी जेका अपडेट वठां, पोइ ॾिसां कहिड़े ड्रामे में जी एंट्री आहे, उहो वरी तव्हांखे ॿी नेक्स्ट वीडियो में ॿुधाए छॾींदुसि अज़ीज़ कंबराणी कहिड़े ड्रामे में अचे थो या नथो अचे। अब्दुल रहमान दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं। ॿियो अदो लिखे थो अदा अस्सलाम वालेकुम, जागीर ड्रामो कॾहिं खां हलंदो। वली मोहम्मद समो साहब लिखे थो अदा इहो अनकरीब हलंदो जागीर ड्रामो। ग़ुलाम हुसैन बंदि लॻो पियो, हिन हफ़्ते मथां ग़ुलाम हुसैन अची वञे, जागीर ड्रामो हलंदो, बिल्कुलु हलंदो। ऐं उन जा टीज़र अची विया आहिनि, सिर्फ़ु तव्हां प्रोमो जो इंतज़ारु कयो। जॾहिं प्रोमो अचे तव्हां सम्झी वञिजो हाणे ड्रामो हली वेंदो। अदा ॿियो ग़ुलाम रसूल लिखे थो दुलाब ड्रामा कॾहिं ईंदो। बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायो त महीनो अंदाज़ो आहे मूंखे जेको आहे हली वेंदो। अदा अव्हां जी हर अपडेट सही हूंदी आहे। अमीन जाखड़ो लिखे थो जी अदा, वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु असां अपडेट पंहिंजी पूरी ॾींदा आहियूं, सुठी ॾींदा आहियूं। अमीन जाखड़ो साहब वॾियूं महिरबानियूं। ॿियो अरशद कुबर लिखे दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं जानी। ग़ुलाम मुस्तफ़ा लिखे थो अदा इन खजू साहब खे चओ त दुलाब ड्रामो हलाए, हिन वक़्तु को बि ड्रामो ॾिसण लाइ न आहे। जी अदा उन्हनि वटि असांजी अपडेट पहुची आहे। हाणे बि तव्हां वञो खजू जे फेसबुक ते न, तव्हां शेयर कंदो त उते हेठों फज़ू जे इहो फरज़ंद मलिक खजू जे पेज ते मुंहिंजा वीडियो पिया आहिनि, मुंहिंजा वीडियो हू पाण बि शेयर कंदा आहिनि। ठीकु आहे, उन्हनि खे इहा वीडियो मुंहिंजा हू ॾिसंदा आहिनि। दिलि जाए कयो तव्हांजो कमेंट उते पुॼी वियो, वधीक हुननि जी मर्ज़ी। ऐं ॿियो लिखियो ताईं त ग़ुलाम मुस्तफ़ा लिखे थो पोइ केटिन वारनि जा ड्रामा ॾिसण मां कहिड़ो फ़ाइदो, एम्बियन जो ध्यानु, यानी चए थो केटिन वारा ड्रामा अधु में बंदि थी वञनि था, ॾिसण जो कहिड़ो फ़ाइदो, इहो एम्बियन जो ध्यानु आहे। अदा इहा त मां बि आवाज़ उथारी आहे, केटिन वारा अधु में ड्रामा बंदि कंदा आहिनि, छा कजे हाणे, असांजे हथ में न आहे। असगर थी वो लिखे थो कुर्ब अदा पूरी दुनिया खे VPN जो इतलाह ॾिनी, तव्हां महिरबानी। कल्ह मां ॿ ॾींहं पहिरियों VPN जो ॿुधायो त VPN केॾो रिस्की आहे। VPN जेको तव्हां हलायो था, इहो तव्हांजी प्राइवेसी ख़तरे में आहे। हीअ मोबाइल तव्हां हलायो था वेठा, VPN स्टार्ट कयूं वेठा हो, हीअ कैमरा आहिनि जेका, हीअ कैमरा आहिनि, तव्हां फैमिली सां वेठा हो, तव्हांखे ख़बर बि न पवंदी, तव्हांजी वीडियो रिकॉर्ड थींदी, तव्हांजी फैमिली जी वीडियो पिक्चर निकिरी वेंदा, सोशल मीडिया ते बि वञी सघनि था, ब्लैकमेलिंग बि थी सघे थी। ऐं तव्हांजी मोबाइल में अगरि कुझु पियो आहे रिकॉर्डिंग, ऑडियो वीडियो फ़ोटू, उहे बि गुम थी वेंदा, तव्हां वटि पिया हूंदा, कॉपी थी वेंदा। VPN जे ज़रिए वॾा मसइला ज़ाहिर थिया आहिनि। मां टियों ॾींहुं आवाज़ उथारी, तव्हांजो ख़्यालु कयो, ख़ासि ख़्यालु कयो। उन जे बारे में चए थो पियो असगर थीबो साहब, वॾियूं महिरबानियूं। इहे कमेंट दोस्तो जेका हुया मूं शामिलु कया। उमेदु आहे तव्हांजे जेका कमेंट हुया उन जा जवाब तव्हांखे मिली विया हूंदा। ऐं VPN खां बचो, ख़ुदारा बचो। फेसबुक ऐं व्हाट्सअप वाईफाई ते हले थो। मां तव्हांखे ॿुधायां, फेसबुक अगरि व्हाट्सअप तव्हां हलाइणु चाहियो था, वाईफाई ते हले थो पियो। कंहिं वटि वाईफाई आहे त उते तव्हां हलाए सघो था, तव्हांजो बिल्कुलु हलंदो। अगरि तव्हांजे 2 मोबाइल आहिनि, पोइ हिक ॿिए खे वाईफाई ॾियो, तव्हांजो फेसबुक व्हाट्सअप हली वेंदो उन सिम ते। बाक़ी सिम ते डायरेक्ट हलायो था त फेसबुक ऐं व्हाट्सअप न हलंदो। अगरि तव्हांजे 2 मोबाइल आहिनि टच, हाली हिकिड़ो ॿिए खे वाईफाई ॾे, कलाक अधु उहो यूज़ करे मज़ो वठे नेट फेसबुक जो, व्हाट्सअप जो, वरी हो बंदि करे, वरी हो हुनखे हॉटस्पॉट ॾेई वाईफाई हलाए, ऐं हुनखे बि बिल्कुलु जेको आहे नो टेंशन थी वेंदी। बाक़ी VPN खां बचो, VPN ख़तरे वारी शइ आहे। वधीक तव्हां मर्ज़ीअ मालिक आहियो, असां हेॾो कमु कयूं था, असां बि VPN यूज़ न कंदा आहियूं। भली फेसबुक व्हाट्सअप न बि हलंदो आहे, मूंखे को मसइलो न आहे, मां यूज़ न कंदो आहियां, रिस्क न खणंदो आहियां। असांजा वॾा चैनल आहिनि, ठीकु आहे न दोस्तो, ऐं इहे असांजा हैक थी वेंदा। इन जे करे इहा शइ मां नथो रखां। पहिरियों VPN भुल में मूं बि इंस्टॉल कयो,
पोइ मां कटे छॾियो। जॾहिं मां मसइला ज़ाहिर थिया मां इन जी तह ताईं वियुसि ऐं ॾिठुमि त इन भेण हिते त वॾो ख़तरो आहे। मां उन खे ख़तमु करे छॾियो ऐं तव्हांखे बि VPN जी आगाही मूं ॾेई छॾी। ऐं दोस्तो हक़ीक़त पुछो VPN वॾी ख़तरे वारी शइ आहे। वधीक मर्ज़ी आहे, मालिक आहियो, तव्हां सिंधी आहियो, मां सिंधी आहियां। सिंधी भरण खे ऐं ग़लति शइ खां मां कोशिशि कंदो आहियां त बचायां पंहिंजनि खे। पाण में जेको आहे सुभाणे तव्हांखे तव्हांजी प्राइवेसी आहे, फैमिली आहे, कुझु बि तव्हांजो फ़ोटो वग़ैरह वीडियोज़ कैमरा जे ज़रिए हैक करे कयो वञे, मथे अपलोड कयो वञे। दोस्तो इज़त खां वधीक ॿियो कुझु न हूंदो आहे। ग़रीब वटि हूंदी इज़त तव्हां, ठीकु आहे न दोस्तो। वधीक आहियो तव्हांजी मर्ज़ी आहे, मालिक जितां ॿाहिरि रहो था पोइ VPN हलायो। जे तव्हांजे मोबाइल में कुझु न पियो आहे VPN भले हलायो। घर में जंहिं टाइम हूंदो तव्हांजो VPN भले ऑफ हूंदो डेटा, पोइ बि VPN हैक करे तव्हांजे हर शइ तव्हांजे कैमरा खुली वेंदा, तव्हांखे ख़बर ई न पवंदी। दुनिया अलाए किथे चंड ते वञी पुॼी आहे। दोस्तो हक़ीक़त पुछो, इन शयुनि खां आगाह रहंदा कयो। ऐं तव्हांखे जवाबु मिली आहे उमेदु आहे सभिनी तव्हांजे मैसेजनि जा। ऐं मूंखे ॾींदा इजाज़त, शायदि खोसो करे रखंदा दिलि में यादि। हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, इहे शेयर बि ज़रूरु कंदा, फेसबुक ते, व्हाट्सअप ते, जिथे दिलि करे शेयर कयो। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो। सिंध सलामत, साथ सलामत, असांखे रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़। कोशिशि कंदो आहियां त रातो जेतिरो अंदरि ताईं हुजे मुंहिंजो ओतिरो भलो आहे। अलाह जो शुक्र आहे दोस्तो, अलाह साईं असांखे इज़त ॾिनी आहे। मां पाण खे ख़ुशनसीब सम्झां थो त मुंहिंजो वॾे वॾे अदाकारनि सां राब्तो सभ खां वधीक घणो थी वियो आहे। वॾे डायरेक्टरनि सां राब्तो थी वियो आहे। इहो मां पाण ख़ुशनसीब सम्झां थो। अॻे असां कॾहिं सोचियो बि न हुयोसीं सोशल मीडिया ईंदी त असां अहिड़े हिसाब सां कमु कंदासीं ऐं हिते कम खे पुॼाईंदासीं। ऐं जेका अदाकार ऐं जेका डायरेक्टर कंहिंखे हथ बि न ॾींदा हुआ उहे साम्हूं अची वेंदा। बसि अलाह जो शुक्र आहे उहे असांखे इज़तूं ॾियनि था, असां बि उनखे इज़तूं ॾियूं था। ऐं असां उहे उन जा थोराइता आहियूं, असांखे उहे इज़त ॾियनि था, वधि में वधि चाहिनि था ऐं पंहिंजे दिलनि में यादि रखनि था। ऐं हर टाइम असां सां राब्ते में आहिनि ऐं असांजो रिप्लाए ॾियनि था। अलाह उन अदाकारनि खे, डायरेक्टरनि खे, सभिनी खे कामयाबु करे, सदाईं कामयाबु हुजनि। ऐं असांखे बि दिलि में यादि ज़रूरु रखंदा करनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो जेको हिते कमु आहे न, हीउ जेको दुकानु आहे मुंहिंजो स्टूडियो आहे सम्झो। वॾे में वॾो कमु मुंहिंजो इहो आहे जेको मां पंहिंजे चैनल खे ऐं पंहिंजी जेका सब्सक्राइबर आहिनि उन्हनि जी हर अपडेट उन्हनि खे बर वक़्तु ॾियां। सॼो ॾींहुं इन महिनत में हूंदा आहियूं, इन रिसर्च में हूंदा आहियूं त हर अदाकार जी असां हिस्ट्री बि ॻोल्हींदा आहियूं, हर डायरेक्टर जी हिस्ट्री ॻोल्हींदा आहियूं, खोलींदा आहियूं किथे हिस्ट्री आहे, कंहिंजो छा आहे, हीअ अदाकार किथां कीअं ड्रामनि में आयो, फिल्मनि में कीअं आयो, हीअ कहिड़ी कास्ट आहे, हिन जो नालो पूरो छा आहे, सॼी हिकु हिकु शइ हिते असां पंहिंजी रखंदा आहियूं। तॾहिं असांजो हीउ चैनल हिते पुॻो आहे। कूड़ ते चैनल को न निकिरंदो आहे, 2 ॾींहं 4 ॾींहं महीनो कूड़ हणंदो, नेट बंदि थी ईंदो न। केरु पब्लिक सपोर्ट कंदी, तॾहिं सपोर्ट कंदी जॾहिं हक़ ऐं सच चवंदा आहिनि न, सच त बीठो नच, साॻी ॻाल्हि आहे। ऐं बाक़ी दुलाब ड्रामे जी मां तव्हांखे काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं जागीर जे लाइ बि कुझु कमेंट आया आहिनि। मां अॼु कमेंट तव्हां शामिलु करे वठां बक़ाया तव्हां सां ॿी अपडेट। दोस्तो AK व्लॉग्स ऐं अली मुराद दिलि मोकिलिया वॾियूं महिरबानियूं। ॿियो कादिर ख़ान चए थो मूंखे दुलाब ड्रामे जो वॾो इंतज़ारु आहे। अदा इंतज़ारु मूंखे बि आहे, सभिनी सिंध वासियुनि खे आहे। बसि कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह इंतज़ारु ख़तमु थी वेंदो। ऐं मोहम्मद हाजी दिलि मोकिलियान, परवेज़ जट बि दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं जानी। शमन अली जतोई दिलि मोकिलियान ऐं मोहम्मद हाजी बिल्कुलु वॾियूं महिरबानियूं जानी। ख़ालिद सुहाणो साहब दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। मुनीर अहमद बि दिलि मोकिलियान मोहम्मद हाजी सां गॾु, वॾियूं महिरबानियूं अदा। मोहम्मद असमील कातिर लिखे थो अदा कुर्ब, वॾा कुर्ब जानी महिरबानियूं। साबिर गांडरो हाय जी अदा, हैलो हाय दिलि बि मोकिलिया अथई। वफ़ान अज़ीम दिलि मोकिलियान, ग़ुलाम रसूल दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। ऐं राजा अली अबड़ो लिखे थो अज़ीज़ कंबराणी ड्रामनि में छो नथो अचे। अदा इहो मां बि काफ़ी ॾींहं सोचे रहियो आहियां त छो नथो अचे। मां इन जे लाइ कोशिशि कंदुमि इन जी जेका अपडेट वठां, पोइ ॾिसां कहिड़े ड्रामे में जी एंट्री आहे उहो वरी तव्हांखे ॿी नेक्स्ट वीडियो में ॿुधाए छॾींदुसि। अज़ीज़ कंबराणी कहिड़े ड्रामे में अचे थो या नथो अचे। अब्दुल रहमान दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। ॿियो अदो लिखे थो अदा अस्सलाम वालेकुम, जागीर ड्रामो कॾहिं खां हलंदो। वली मोहम्मद समो साहब लिखे थो अदा इहो अनक़रीब हलंदो जागीर ड्रामो। ग़ुलाम हुसैन बंदि लॻो पियो, हिन हफ़्ते मथां ग़ुलाम हुसैन अची वञे, जागीर ड्रामो हलंदो, बिल्कुलु हलंदो।
ऐं उन टीज़र अची विया आहिनि, सिर्फ़ु तव्हां प्रोमो जो इंतज़ारु कयो, जॾहिं प्रोमो अचे तव्हां सम्झी वञिजो हाणे ड्रामो हली वेंदो। अदा ॿियो गुलाम रसूल लिखे थो दुलाब ड्रामा कॾहिं ईंदो? बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायो त महीनो अंदाज़ो आहे मूंखे जेको आहे हली वेंदो। अदा अव्हां जी हर अपडेट सही हूंदी आहे। अमीन जाखड़ो लिखे थो जी जी अदा वॾियूं महिरबानियूं, बिल्कुलु असां अपडेट पंहिंजी पूरी ॾींदा आहियूं, सुठी ॾींदा आहियूं। अमीन जाखड़ो साहब वॾियूं महिरबानियूं। ॿियो अरशद कुबर लिखे दिलि मोकिलिया वॾियूं महिरबानियूं जानी। ग़ुलाम मुस्तफ़ा लिखे थो अदा इन खजू साहब खे चओ त दुलाब ड्रामो हलाए, हिन वक़्तु को बि ड्रामो ॾिसण लाइ न आहे। जी जी अदा उन्हनि वटि असांजी अपडेट पुॼंदी आहे। हाणे बि तव्हां वञो खजू जे फेसबुक ते न तव्हां शेयर कंदो त उते हेठों फज़ू जे इहो फर्ज़ंद मलिक खजू जे पेज ते मुंहिंजा वीडियो पिया आहिनि, मुंहिंजा वीडियो हू पाण बि शेयर कंदा आहिनि, ठीकु आहे। उन्हनि खे इहा वीडियो मुंहिंजा हू ॾिसंदा आहिनि। दिलि जाए कयो तव्हांजो कमेंट उते पुॼी वियो, वधीक उन्हनि जी मर्ज़ी। ऐं ॿियो लिखियो ताईं त ग़ुलाम मुस्तफ़ा लिखे थो पोइ केटिन वारनि जा ड्रामा ॾिसण मां कहिड़ो फ़ाइदो, एम्बियन जो ज़्यान, यानी चए थो केटिन वारा ड्रामा अधु में बंदि थी वञनि था, ॾिसण जो कहिड़ो फ़ाइदो, इहो एम्बियन जो ज़्यान आहे। अदा इहा त मां बि आवाज़ उथारी आहे, केटिन वारा अधु में ड्रामा बंदि कंदा आहिनि, छा कजे हाणे असांजे हथ में न आहे। असगर थी वो लिखे थो कुर्ब अदा पूरी दुनिया खे वीपिन जो इतलाह ॾिनी, तव्हां महिरबानी। कल्ह मां ॿ ॾींहं पहिरियों वीपिन जो ॿुधायो त वीपिन केॾो रिस्की आहे। वीपिन जेको तव्हां हलायो था इहो तव्हांजी प्राइवेसी ख़तरे में आहे। हीअ मोबाइल तव्हां हलायो था वेठा, वीपिन स्टार्ट कयूं वेठा हो, हीअ कैमरा आहिनि जेका, हीअ कैमरा आहिनि, तव्हां फैमिली सां वेठा हो, तव्हांखे ख़बर बि न पवंदी, तव्हांजी वीडियो रिकॉर्ड थींदी, तव्हांजी फैमिली जी वीडियो पिक्चर निकिरी वेंदा, सोशल मीडिया ते बि वञी सघनि था, ब्लैकमेलिंग बि थी सघे थी। ऐं तव्हांजी मोबाइल में अगरि कुझु पियो आहे रिकॉर्डिंग ऑडियो वीडियो फ़ोटू उहे बि गुम थी वेंदा, तव्हां वटि पिया हूंदा कॉपी थी वेंदा। वीपीएन जे ज़रिए वॾा मसइला ज़ाहिर थिया आहिनि। मां टियों ॾींहुं आवाज़ उथारी, तव्हांजो ख़्यालु कयो, ख़ासि ख़्यालु कयो उन जे बारे में। चए थो पियो असगर थीबो साहब वॾियूं महिरबानियूं। इहे कमेंट दोस्तो जेका हुया मूं शामिलु कया। उमेदु आहे तव्हांजे जेका कमेंट हुया उन जा जवाब तव्हांखे मिली विया हूंदा। ऐं वीपिन खां बचो, ख़ुदारा बचो। फेसबुक ऐं व्हाट्सअप वाईफाई ते हले थो। मां तव्हांखे ॿुधायां फेसबुक अगरि व्हाट्सअप तव्हां हलाइणु चाहियो था वाईफाई ते हले थो पियो, कंहिं वटि वाईफाई आहे त उते तव्हां हलाए सघो था, तव्हांजो बिल्कुलु हलंदो। अगरि तव्हांजो ॿ मोबाइल आहिनि पोइ हिक ॿिए खे वाईफाई ॾियो, तव्हांजो फेसबुक व्हाट्सअप हली वेंदो उन सिम ते। बाक़ी सिम ते डायरेक्ट हलायो था त फेसबुक ऐं व्हाट्सअप न हलंदो। अगरि तव्हांजा ॿ मोबाइल आहिनि टच, हाली हिकिड़ो ॿिए खे वाईफाई ॾे, कलाक अधु उहो यूज़ करे मज़ो वठे नेट फेसबुक जो व्हाट्सअप जो, वरी हो बंदि करे वरी हो हुनखे हॉटस्पॉट ॾेई वाईफाई हलाए ऐं हुनखे बि बिल्कुलु जेको आहे नो टेंशन थी वेंदी। बाक़ी वीपीएन खां बचो, वीपीएन ख़तरे वारी शइ आहे। वधीक तव्हां मर्ज़ीअ मालिक आहियो, असां हेॾो कमु कयूं था, असां बि वीपीएन यूज़ न कंदा आहियूं। भली फेसबुक व्हाट्सअप न बि हलंदो आहे, मूंखे को मसइलो न आहे, मां यूज़ न कंदो आहियां, रिस्क न खणंदो आहियां। असांजा वॾा वॾा चैनल आहिनि, ठीकु आहे न दोस्तो, ऐं इहे असांजा हैक थी वेंदा, इन जे करे इहा शइ मां नथो रखां। पहिरियों वीपीएन भुल में मूं बि इंस्टॉल कयो, पोइ मां कटे छॾियो। जॾहिं मां मसइला ज़ाहिर थिया मां इन जी तह ताईं वियुसि ऐं ॾिठुमि त इन भेणा हिते त वॾो ख़तरो आहे, मां उनखे ख़तमु करे छॾियो ऐं तव्हांखे बि वीपीएन जी आगाही मूं ॾेई छॾी। ऐं दोस्तो हक़ीक़त पुछो, वीपीएन वॾी ख़तरे वारी शइ आहे। वधीक मर्ज़ी आहे मालिक आहियो, तव्हां सिंधी आहियो, मां सिंधी आहियां, सिंधी भरण खे ऐं ग़लति शइ खां मां कोशिशि कंदो आहियां त बचायां पंहिंजनि खे। पाण में जेको आहे सुभाणे तव्हांखे तव्हांजी प्राइवेसी आहे, फैमिली आहे, कुझु बि तव्हांजो फ़ोटो वग़ैरह वीडियोज़ कैमरा जे ज़रिए हैक करे कयो वञे, मथे अपलोड कयो वञे, दोस्तो इज़त खां वधीक ॿियो कुझु न हूंदो आहे। ग़रीब वटि हूंदी इज़त आहे, ठीकु आहे न दोस्तो। वधीक आहियो तव्हांजी मर्ज़ी आहे मालिक, जितां ॿाहिरि रहो था पोइ वीपीएन हलायो। जे तव्हांजे मोबाइल में कुझु न पियो आहे वीपीएन भले हलायो। घर में जंहिं टाइम हूंदो तव्हांजो वीपीएन भली ऑफ हूंदो डेटा, पोइ बि वीपीएन हैक करे तव्हांजे हर शइ तव्हांजे कैमरा खुली वेंदा, तव्हांखे ख़बर ई न पवंदी दुनिया अलाए किथे चंड ते वञी पुॻी आहे। दोस्तो हक़ीक़त पुछो, इन शयुनि खां आगाह रहंदा कयो। ऐं तव्हांखे जवाबु मिली आहे, उमेदु आहे सभिनी तव्हांजे मैसेजनि जा। ऐं मूंखे ॾींदा इजाज़त, शायदि खोसो करे रखंदा दिलि में यादि। हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, इहा शेयर बि ज़रूरु कंदा फेसबुक ते, व्हाट्सअप ते, जिथे दिलि करे शेयर कयो। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, सिंध सलामत, साथ सलामत। असांखे रखंदा दुआनि यादि। अल्लाह हाफ़िज़।